परदेस में रहंदड़ भाउ जो पंहिंजी भेण खे आख़िरी ख़त। जॾहिं तूं हीउ ख़त पढ़ंदी आहीं, शायदि मां परदेस जे कंहिं अकेले कमरे में वेठो हुजां। कमरे जूं भितियूं ख़ामोश हूंदियूं, पर मुंहिंजी दिलि में तुंहिंजूं यादूं ज़ोर सां ॻाल्हाए रहियूं हूंदियूं। भेण, अॼु ख़बर नाहे छो दिलि ॾाढी भरियल आहे। कलम हथ में खणंदे ई हथ ॾकी विया आहिनि, अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया आहिनि ऐं हर लफ़्ज़ सां तुंहिंजी मुर्क यादि अची वई। यादि अथई, हा यादि अथई, जॾहिं असां नंढा हुआसीं, तूं मुंहिंजे पुठियां हलंदी हुईं। जॾहिं मां देर सां घर ईंदो हुअसि त तूं दर ते बीह मुंहिंजो इंतज़ारु कंदी हुईं। मां बीमार थींदो हुअसि त तूं सॼी राति जाॻंदी रहंदी हुईं। अॼु बि उहे ॾींहं मुंहिंजे दिलि में ज़िंदा आहिनि, पर वक़्तु असांखे अलॻि करे छॾियो। भेण, मां परदेस में मानी ज़रूरु खाईंदो आहियां, पर उन में घर वारी मोहबत जो ज़ाइको नाहे हूंदो। ऐं हर शाम जॾहिं सिजु लहंदो आहे त मूंखे पंहिंजे ॻोठ जूं घिटियूं, घर जो अंगण, अमड़ जी दुआ, बाबा जी शफ़क़त ऐं तुंहिंजी खिल ॾाढो यादि ईंदी आहे। कॾहिं कॾहिं एतिरो दिलि भरिजी वेंदी आहे जो कम जे विच में बि लिकी लिकी रोईंदो आहियां, पर कंहिंखे ख़बर बि न पवंदी आहे। हिते माण्हू रुगो मुंहिंजे चहिरे ते मुर्क ॾिसनि था, मुंहिंजे दिलि में लिकियलु दर्द नथा ॾिसी सघनि। भेण, जेकॾहिं कॾहिं मां फ़ोन न करे सघां त उहो न सम्झजां त मां विसारे छॾियो आहे। कॾहिं हालतूं एतिरियूं सख़्तु हूंदियूं आहिनि जो पंहिंजे दर्द खे बि लफ़्ज़ नथो ॾेई सघिजे। मूंखे ख़बर आहे तूं अॼु भर दुआ में मुंहिंजो नालो वठंदी हूंदीअ ऐं मां बि अलाह खां तुंहिंजे ख़ुशियुनि जी दुआ घुरंदो रहंदो आहियां। जेकॾहिं कंहिं ॾींहुं मां ओचितो घर मोटी अचां त सभ खां पहिरीं तुंहिंजे चहिरे ते मुर्क ॾिसणु चाहींदसि, ऐं जेकॾहिं क़िस्मत मूंखे देरि कराए छॾे त रुगो एतिरो यादि रखजां, तुंहिंजो भाउ तोखे दुनिया जी हर ख़ुशीअ खां वधीक प्यारु कंदो आहे। भेण, अमड़ जो ख़ासि ख़्यालु रखजां, बाबा जी इज़त कजां। मुंहिंजे ॿारनि खे मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाइजां त संदन पीउ उन्हनि जी बहितर मुस्तक़बिल लाइ परदेस जूं सख़्तियूं सहंदो रहियो ऐं ॾुखिया ॾींहं गुज़ारींदो रहियो, वक़्तु कटींदो रहियो। जेकॾहिं मुंहिंजा कपिड़ा, मुंहिंजूं पुराणियूं शयूं या मुंहिंजो कमरो ॾिसी उन वक़्तु तुंहिंजूं अखियूं भरिजी अचनि त रोइजां ज़रूरु, पर पोइ अलाह खां मुंहिंजे लाइ दुआ बि कजां। शायदि इंसान जी सभ खां वॾी मजबूरी उहा हूंदी आहे त हू पंहिंजे माण्हुनि खां परे रहे थो, उन्हनि जे ख़ुशियुनि लाइ पाण खे तकलीफ़ में विझे थो। भेण, जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी में का कमी रही हुजे, जेकॾहिं मां कॾहिं तुंहिंजी दिलि दुखोई हुजे त पंहिंजे हिन भाउ खे दिलि सां माफ़ करे छॾिजां। आख़िर में रुगो एतिरो चवंदसि, दुआ कजां त अलाह असां सभिनी खे वरी हिक ई छत हेठि गॾु करे, जिते न परदेस हुजे, न विछोड़ो, न अकेलाई, सिर्फ़ु पंहिंजा माण्हू हुजनि, पंहिंजूं दुआऊं हुजनि ऐं पंहिंजूं ख़ुशियूं हुजनि। तुंहिंजो हमेशह दुआगू ऐं तोसां बेहद मोहबत कंदड़ तुंहिंजो भाउ